हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। नामी साईं जंहिंसां जंहिंजो प्यार हूंदो आहे पोइ दुश्मन छा बि चए पर प्यार वारी शइ जी तारीफ़ कबी आहे। कबी आहे न असांजो साईं मुस्तफ़ा सां प्यार। मुस्तफ़ा असांजो आहे छो से जंहिंजो हूंदो आहे उन जी ॻाल्हि उन खां पुछबी आहे। जतोई साहब असांजे मुल्क जो आहे न साईं, मोरे जो आहे, असीं ईंदासीं जतोई साहब जी ख़बर जो, छो त असांजो आहे न साईं। हो वेचारा अचनि था साईं मुस्तफ़ा को इल्मु ग़ैब था, पोइ पुछनि था असांखां, छो त असांजो आहे न साईं। मुस्तफ़ा खे इल्मु ग़ैब जो, मुस्तफ़ा के अल्लाह से ही कुवत ॾिनी, ताक़त ॾिनी। अल्हम्दुलिल्लाह हू क़बूल था कनि त मोहम्मद करीम हिननि जो आहे। मुस्तफ़ा जी ॻाल्हि हिननि खां पुछूं। असीं महबूब जी तारीफ़ कंदा रहंदासीं। हा साईं, उहो महबूबा जंहिंजे मथां रब करीम बि रहमतूं थो मोकिले। या तो आयत क़ुरान करीम जे अंदरि कान पढ़ी आहे, इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब्सक्राइब करना जावेद भी मोराई। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। अब हक़ नबी ते चिड़ियो था पवनि। जंहिंसां न साईं जेको जंहिंजो मुर्शिद सां प्यार हूंदो उन मुर्शिद जी ताज़ीम थींदी। ॾिसंदासीं सदर बि इन मुर्शिद जो सलामी आहे, वज़ीर आला बि इन मुर्शिद जो सलामी आहे। तारीफ़ ॿुधी नारो हणंदासीं भाई अरे मुसलमानों, दुनिया जो हाकिम उन जी जंहिंजी ताज़ीम करे मुर्शिद जी, जंहिंजे उस्ताद जी, उन जो मुरीद जेको शागिर्द नारा हणंदो ख़ुशीअ मां टिड़ी पवंदो, बहार थी वेंदो। अड़े न आए शरीफ़ जी माना त ॿुध, छा जो वज़ीर आज़म, छा जी सिदारत, छा ते वज़ीर आला जेको रब्बुल इज़्ज़त सारी कायनात जो रब आहे। वलहुल किब्रियाउ फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह से दो फरमाए को कहीं टुकड़े जो बादशाह, को कहीं टुकड़े जो बादशाह। अल्लाह से दो फरमा मां अर्शे मुल्ला का वठी तहत सराती कायनात जे सारे ज़रे ज़रे जो मारब मालिक आहियां। सुभान अल्लाह। हाज़े हेॾी हुकूमत मालिक यौमिद्दीन, हिन जहान जो मालिक पर आखिरत जो। हां ओ रब छा थो फरमाए, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। अल्लाह से दो फरमाए मूं रब करीम जी ज़ात बेनियाज़ ऐं मुंहिंजा मलाइक मिठे मोहम्मद करीम जे मथां सलात ऐं रहमतूं था मोकिलियूं। अड़े पोइ जेकॾहिं तुंहिंजे बादशाह, तुंहिंजे उस्ताद जे मथां, मुर्शिद जे मथां जेकॾहिं को वज़ीर आज़म जेकॾहिं को सलाम मोकिले, ख़त किताबत करे, का सनद जेको परवानो ॾे त टिड़ी पई न सही। अड़े पोइ जॾहिं असीं मिठे मोहम्मद करीम जो हेॾो शान सां ॿुधूं, अल्लाह से थो फरमा त मां मुस्तफ़ा ते सलात मोकिलियां थो, रहमत मोकिलियां थो, मुंहिंजा मलाइक सलात ऐं रहमत मोकिलनि था। अड़े मोमिन बहार सां थियूं चवंदा त हक़ नबी वाह वाह मुस्तफ़ा तुंहिंजो शान आहे जो रब तुंहिंजे मथां रहमतूं पियो मोकिले। अड़े ॾोहो कयोसीं, कहिड़ी चोरी कईसीं? तारीफ़ था कयूं न साईं। सभु कंहिं मज़हबी तारीफ़ ते गिला ते एतिराज़ हूंदो आहे, तारीफ़ ते एतिराज़ कोन्हे। असांजी दिलि ठरियो थी पए, बहार थियो थी पए, जंहिं वक़्त में रब करीम पंहिंजे महबूब जो हेॾो शान बुलंद कयो। अल्लाह सीधो फरमाए त मां रब करीम मुंहिंजा मलाइक युसल्लूना अलन नबी, मुस्तफ़ा जे मथां सलातूं ऐं रहमतूं मोकिलियूं था। अड़े पोइ जॾहिं दुनिया जो हाकिम कंहिंजे मथां राज़ी थी पए थो त उनजो जेके मिट माइट आहिनि उनजा मुरीद ख़ादिम ख़ुशि थिया था पवनि। अड़े पोइ रब जो मुंहिंजे महबूब ते रहमतूं मोकिले, मलाइक मोकिल, पोइ असीं कीअं न टुपाड़ींदासीं, कीअं न हक़ नबी हयात नबी चवंदासीं, चवंदासीं असांजो ईमान आहे। तोखे कहिड़ी तकलीफ़ थी थिए? रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाज़ भी कादरी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। अल्लाह से तो फरमाता है इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सही महबूब ते रहमत मोकिलण से अल्लाह साईं खे केॾी न प्यारी आहे जो अल्लाह साईं निमाज़ रोज़े हज ज़कात जो हुकुम कई, पाण बेनियाज़ आहे। ईअं कोन्हे चई इहे कम मां बि कंदो आहियां, पर जॾहिं मुंहिंजे महबूब जो वारो आयो न साईं, अल्लाह सीधो फरमा त मां बि पंहिंजे मुस्तफ़ा ते रहमत मोकिलींदो आहियां, सलाद मोकिलींदो आहियां, मुंहिंजा मलाइक बि मोकिलींदा आहिनि। अल्लाह सीधो फरमा जॾहिं मां बेनियाज़ पंहिंजे मुस्तफ़ा ते सलाद मोकिलियां थो, रहमत मोकिलियां थो, मुंहिंजा मलाइक मोकिलण सां त तो त ग़ुलामी कई आहे न मुंहिंजे मुस्तफ़ा जी, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तूं त हर वक़्तु मुंहिंजे मुस्तफ़ा ते सलात ऐं सलाम।
हर वक्त पढ़, सल्लू अलैहि वसल्लमु तस्लीमा, सलात भी पढ़, सलाम भी पढ़, और सल्लमु आ सही, सल्लू अलैहि वसल्लमु तस्लीमा। इनाम ॿुधो अथई, सलात जे पढ़ण जो इनाम सही, ॿुध न सही, तो ही मूंखे को कोटार यादि करे थो अथई, तबदार वटि ॻाल्हि आहे कान्हे न। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए, जंहिं वक़्त में मुंहिंजो उम्मती मुंहिंजे मथां सलात थो पढ़े, नबी सही तो फरमाए त तूं हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे मथां रहमत मोकिलींदो, सलात मोकिलींदो, अल्लाह सही तुंहिंजे मथां 10 दफ़ा रहमतूं थो मोकिले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे सही आहे, कोई सड़ वञी, हाणे त ॻाल्हि छुटी वई असां कईसीं बसि, हे त मुस्तफ़ा जो फरमान आहे, सियासत जी हदीस आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए हिकिड़ी हदीस में आहे त तूं हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ी थो, अल्लाह सी तुंहिंजे मथां 70 दफ़ा रहमतूं मोकिले थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए त तूं हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ंदे मुंहिंजे मथां रब तुंहिंजे मथां 10 दफ़ा रहमतूं मोकिलींदो, तूं 10 दफ़ा पढ़ंदे रब तुंहिंजे मथां 100 दफ़ा रहमतूं मोकिलींदो, तूं 100 दफ़ा तुंहिंजे मथां 1000 दफ़ा रहमतूं मोकिलींदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए, मलाइका ड्यूटीअ ते बीठा आहिनि, जंहिं वक़्त में तूं सलात पढ़ी तो तुंहिंजी सलात खणी मूं मुस्तफ़ा जे गुंबद ख़िदरा में पहुचाइनि था। सुभान अल्लाह। अड़े असांजे सॾे ते कोटार कोन थो अचे, पर मुस्तफ़ा जो ज़िक्र थो करी, नूरी मलाइका तुंहिंजी गुलामी था ॾियनि, काकिन जी नूरी गुलामी था, काकिन जी कंहिंजे सदके ते, मुस्तफ़ा जे, अड़े मुस्तफ़ा जे सदके ते शान मिलियो अथऊं। असांजा कहिड़ा अफ़ाल आहिनि, अचो हिन ॻाल्हि ते। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे हिकिड़े गुनाह करे सज़ा, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ॾिसो, हा साईं, हीअ त मुस्तफ़ा जे सदके सी, महबूब जे सदके त बचा, असां त को गुनाह छॾी कोन्हे। अड़े वो खाओ बि मुस्तफ़ा जो, गिला बि मुस्तफ़ा जी, त ज़ुल्म आहे न साईं। असीं साईं महबूब सां प्यार आहे असांजो, दुनिया त असांजे मथां एतिराज़ करे, दुनिया असांखे मुशरिक चए, अड़े मुस्तफ़ा जे ज़िक्र करे, जे मोहम्मद जे आहे सही, दुनिया मां शिरक जूं पाड़ूं पटिजी वियूं, ते मोहम्मद जी तारीफ़ कयूं त असीं मुशरिक थी पऊं। उल्टो फ़ैसिलो ॿुधबा, हा मुस्तफ़ा आयो त शिरक जी पाड़ पटिजी वई न, ॻाल्हाइबा। हेॾो अंधकार हो, हेॾी ज़ुल्मत कुफ्र जी, हेॾी ऊंदाही, दुनिया में पहरे कान ही जेका अल्लाह के अल्लाह चए। मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम आयो, अड़े दुनिया मां शिरक ऐं कुफ्र जी पाड़ पटे छॾियईं, बुत खाननि खे खाली करे छॾियईं, अड़े इन जेके मढ़ियूं हुई तिन मां मातम पइजी विया, जंहिं जाइ ते कुफारी जनियातनि जे ज़बानुनि ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अची वियो, कंहिंखे सिद्दीक़ बनायईं, कंहिंखे फारूक बनायईं, कंहिंखे गनी बनायईं, कंहिंखे असदुल्लाह गालिब बनायईं, कंहिंखे अंत सैफ़ुन मिन सुयूफ़िल्लाह बनाए छॾियईं। जावेद भी मोराई, शानवाद भी उन्हनि जो अञा रंग लॻो पियो, मकानी वरी चढ़ंदा आहिनि साईं। अड़े मुड़सनि जो निशान हूंदो आहे न, जे अबू बकर सिद्दीक़ में न हुजे हा त सिद्दीक़ी ख़ानदान जा साईं, ॾिठो अथई न हालनि में, मख़तूम हालनि वारो सिद्दीक़ी घराणे जो, सिद्दीक़ी घराणे जो, ईअं साईं। फारूक हज़रत सरहंदी जंहिंजो ही मदरसा बि आहिनि, अड़े जे फारूक जे अंदरि फैज़ न हुजे हा त उन औलाद जे अंदरि इहा कुवत ताक़त किथे हुजे हा। अड़े गौसे पाक जे मथां एतिरा था कयो, गौसे पाक जा जीलानी वेठा थी राणीपुर में ॾिसी, गुलाम मुर्तज़ा शाह उन जा पुट, अड़े जवाननि जा अञा मैखाना फैज़ जा हलनि पिया था, अड़े जिन जा हलनि पिया था, तुंहिंजो वटे ते नालो कोन्हे, तूं मोमिन थी जाएं, पर 1400 वरनि खां पोइ अञा ताईं जिन जो फैज़ आहे तन ते एतिराज़ थो करे। सोच साईं, हे मुंहिंजे महबूब रंग नोड़े था, मुस्तफ़ा जो ज़िक्र था कयूं, ख़ुदा जो नालो थी कुझु फ़ैसिलो कर, अड़े एतिराज़ भली पिया कनि साईं, दुनिया में यख लॻंदी पई थी। को माण्हू कंहिंखे सहे कोन थो साईं, भुटे साहिब खे बादशाही मिली कि उन ते को एतिराज़ थियो कने, यहया खे बादशाही मिली, को माण्हू कंहिं ते राज़ी थो रही आहे साईं, को वज़ीर आला, त दुनिया एतिराज़ पई थी पई कंदीसीं, एतिराज़ वारा एतिराज़ ई कंदासीं, उन दिलि खे न पले वीचारनि खे न पवंदो न साईं। असांखे मुस्तफ़ा जे दरवाज़े तां सभु कुझु मिलियो आहे, असांजूं झोलियूं भरपूर आहिनि, हा साईं, असीं तारीफ़ कंदासीं, टुकरेल आहियूं मुस्तफ़ा जे दरवाज़े। जिन वीचारनि खे मिलियो ई कोन्हे उहो तो बि ॾींदा पिया, हा साईं, हुननि जो नसीब जो ॾियलु हूंदो, पोइ उनखे असीं छा था कयूं साईं। ओ मुसलमानो, जब जहिड़ी ॻाल्हि आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आहे शिरक ऐं कुफ्र जूं पाड़ूं पटिजी वियूं, अड़े बैतुल्लाह शरीफ़ पाक थी वियो, टिकाणा ऐं मंदरनि में मातम मची वियो, दुनिया जे कुंड कुर्छ में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो नारो बुलंद थी वियो। अड़े जब जहिड़ी ॻाल्हि आहे, जे मुस्तफ़ा जे आहे दुनिया शिरक ऐं कुफ्र खां साफ़ थी वई, उन महबूब जो थी नालो था वठूं, चवंदा त शिरक था कनि। अड़े मुस्तफ़ा जे नाले वठनि था त शिरक जी पाड़ पटिजी न, नारे रिसालत से चवंदा शिरक आहे। बे समझो, या रसूलुल्लाह जो नारो शिरक न आहे, क़यामत जे मैदान में फैल वेंदे,
यो केस तुंहिंजे ॾिचे में पवंदो, तूं असांखे मुशरिक थो चई। क़यामत जे मैदान में कहार खे असीं अर्ज़ कंदासीं, से असां नारे रिसालत चयोसीं या रसूल अल्लाह, असां अल्लाह न थे मुस्तफा खे चयो, पर तो रब करीम जो रसूल थे चयो। अड़े के सहारा नारे रिसालत या रसूल अल्लाह, नारे तहकीक मौलाना मौली मोहम्मद उस्मान अब तहां बि ॼाणू आहियो न साईं, अल्लाह चऊं त शिरक थिए न साईं। असीं अलल ऐलान था चऊं त नबी अलैहिस्सलाम ख़ुदा न आहे, ख़ुदा जो जुज़ो न आहे, ख़ुदा जो टुकड़ो न आहे, ख़ुदा जो पुट न आहे। अल्लाह साईं सभिनी ॻाल्हियुनि खां पाक आहे। अल्लाह साईं जो मख़लूक आहे, जेको तुंहिंजो मुंहिंजो ख़ालिक़ आहे, सो मुंहिंजे मोहम्मद करीम जो ख़ालिक़ आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿियो फाहो ॾियूं ॿुधायो साईं, ॿुधायो न साईं, छा कयूं भला? असीं ख़ुदा चऊं नथा चऊं साईं। अरे असांजे नारे रिसालत ते शिरक आहे, शिरक जी फतवा लॻे थी। ख़ुदा जो कसम आहे, अरे या रसूल अल्लाह जो नारो शिरक न आहे, पर या रसूल अल्लाह जो नारो शिरक ट्रोड़ नारो आहे। अरे क़यामत जे मैदान में जॾहिं रब करीम जे दरबार में तूं असांजे मथां असीं तुंहिंजे वीचे पवंदासीं, असांखे मुशरिक थे चयूं साईं। छो मुंहिंजा मौला असां या रसूल अल्लाह ते चयो, हेॾा चवनि शिरक था कयो। शिरक असीं तॾहिं चऊं जॾहिं मिठे मोहम्मद करीम खे असीं अल्लाह चऊं, असां त नारे रिसालत चयो या रसूल अल्लाह। अड़े असीं त मुंहिंजा मौला असां त तुंहिंजो रसूल थे चयो, ख़ुदा चयोसीं कोई फेल वेंदा हिते कम थी पवंदा। चवंदा मुस्तफ़ा जो मीलाद न मल्हायो साईं, ॿियूं ॻाल्हियूं सभु चङियूं थींदियूं। मीलाद जी माना आहे विलादत, ॼमण। जेको ख़ुदा आहे ॼमी नथो सघे, जेको ॼावल आहे तो ख़ुदा थी नथो सघे। ॻाल्हि सम्झी वा? लम यलिद वलम यूलद, अल्लाह से न कंहिंखे ॼणियो आहे न कंहिं मञा ॼाओ। अड़े असांखे नबी अलैहिस्सलाम जे विलादत जे ॼमण जे करे मुशरिक चयो थो वञे। क़यामत जे मैदान में केस ॻीचे पवंदुनि। छो मुंहिंजा मौला तो पंहिंजो ऐलान कयो हो तौहीद जो मुस्तफ़ा जी ज़बान ते, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद, रब तू अकेलो आहीं वहदहु ला शरीक लहू, माबूद न को के मुंहिंजा ॼाओ न को कंहिंखे ॼणियो अथई। मुंहिंजा मौला तुंहिंजी सिफ़त ई त कंहिं मुंहिंजा ॼावल नाहीं। असां मोहम्मद करीम जी विलादत मल्हाईंदा हुआसीं। मुंहिंजा मौला जे ख़ुदा चऊं हा त मुस्तफ़ा जी विलादत मल्हायूं कोन हा। जॾहिं मुस्तफ़ा जी विलादत मल्हाईंदी साबित थियो त ख़ुदा असां चयो मोहम्मद जे साबित थियो। मुस्तफ़ा जो मिलाद क़यामत जे मैदान में तौहीद जो नारो हूंदो, असांजो केस खटंदासीं, इहे फेल वेंदा। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाद भी कादरी। हा साईं, मां तव्हांखे अर्ज़ु कयो, दुनिया में जंहिंजी जंहिंसां प्यार हूंदो आहे हुनजी तारीफ़ कंदो आहे। असीं मुस्तफ़ा जी तारीफ़ कंदासीं साईं, असां न कई पर ख़ुदा तारीफ़ थो करे। सलाद पढ़ंदुमि अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीअना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। थियूं कोन्हे नाज़िल थियूं आहिनि पोइ साईं, एॾा आहे कीअं क़बूल कनि। अल्लाह से फरमाए थो, या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़निही व सिराजम मुनीरा। शाम थी प्यारे मुस्लिम, एतिरा लकब अल्लाह से फरमाए त महबूब तोखे मोकिलियो अथऊं बिशारत ॾींदड़, ज़ेजा ॾींदड़, मूं अल्लाह ॾे सॾींदड़, सिराज मुनीरा, ॾियो रोशन या सिज रोशन। सिराज जे माना सां सिज बि आयो आहे। अड़े अल्लाह साईं मुस्तफ़ा खे सिराज मुनीर सोचे, सिराज मुनीर। हा साईं, सिज जेको रोशन कंदड़। अड़े ओ सिज जंहिं बि जाइ ते मथां वञी साईं तुंहिंजे मथां बीठो आहे। अल्लाह साईं मुस्तफ़ा जो सिराज मुनीर छो मिसाल ॾिनो? मिसाल में तशबीह हूंदी आहे, वाई हूंदो आहे न साईं। सिराज मुनीर जंहिं जाइ ते बीहंदे सिज मथां हूंदी। अड़े महबूब जे हाज़िर नाज़िर हुअण जो दलील आहे मुस्तफ़ा जो नूर मोमिन जे हर वक़्तु क़ल्ब जे मथां आहे साईं, सिराज मुनीर आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह साईं तो फरमा त मां थोरो कयो आहे मोमिननि जे मथां जो मोहम्मद करीम जहिड़ो नबी ॾिनो अथव। कंहिंजे मथां? भाॼनि बूढ़ियनि जे मथां न। मोमिनीन जो शर्त आहे साईं, यहूदिन जे मथां न, नसारनि जे मथां न, मजूसनि जे मथां न, बेवड़नि जे मथां न, बेनीमकनि जे मथां न, जेके थोरो न मञनि उन्हनि जे मथां न। अल्लाह सीधो फरमा त मां मुस्तफ़ा जो थोरो कयो आहे कंहिंजे मथां?
अल्लाह से तो फरमाता अलल मोमिनीन मा मोमिनन जे मथा अल्लाह से तो फरमाता मां अबू बकर सिद्दीक जे मथा थोरो कयो हा सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक तफसीर रूहुल बयान आहे सही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वेठा ते कचहरी लगी पया वाह वाह नूरन जी कचहरी आसी ज़मीन जे मथा मुझो महबूब से सरदार वेठो आ अबू बकर सिद्दीक वेठो आ फारूक आजम वेठो आ उस्मान गनी वेठो आ अली मुर्तजा वेठो आ सलात पढ़ते हदीस पेश करे पोइ मां दुआ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मोहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि तफसीर से रूहुल बयान अम्मा युजिबुल मुतर इज़ा दा जे आयत जे अंदर से हेठा हदीस सुन के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो महबूब तो फरमाते मूंखे दुनिया मां टे शयूं वणियूं आहिनि सही कहिड़ियूं हुजूर तो फरमाए अतीब खुशबू जो मखन वन निसा निकाह जो करन व कुर्रतैनी फि सलात मां मोहम्मद नमाज तो पढ़ा मुंहिंजा नेण करियो सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक भी दाह करियो थो सी मूंखे भी दुनिया मां टे शयूं वणियूं आहिनि सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक ते एतराज़ करण वारा खबर सही हिन मुंहिंजे मजलिस जो राबतो किथे पियो आहे किथे गंढिजी वियो सही अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो सही मुंहुं जे तो मोहम्मद करीम जो अखियूं जन अबू बकर सिद्दीक जूं जेको तुंहिंजे दीदार में मज़ो आहे दुनिया जे कंहिं शइ में मज़ो कोन्हे बाबा ॻाल्हाइण छा जो आहे हदीसा बुखारी शरीफ जी अड़े चुचो चिबो मुझे मुस्तफा जे मथा एतराज़ करण वारो असहाब दा फरमात मा रहे तो हसन मिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू हुरैरा या हज़रत सगोरा या को बियो असहाब फरमा तो मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का वधीक सुहिणो ॾिठो ई कोन सुभान अल्लाह कान शम्स तजरी फी वजही असहाब दा फरमान त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे रुख अनवर जे निहार बो त महबूब जे चेहरे मुबारक में सिज पियो तो फिरे ॼणो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इज़ा दहक यतलो फिल जुदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा कई पतक परवाना था फरमान जने मुझो महबूब खिलंदो त मदीने जूं भितियूं रोशन थी वेंदियूं सुभान अल्लाह सुभान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे घट मजा लगंदो हो तो न मां 3 ॾींहं मुश्क जी धप पईंदी ही ॻाल्हायो मुझे मुस्तफा ते एतराज़ करण वारा कुछ सही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेड़ो अॻियां ॾिसंदा हा तेड़ो पुछां ॾिसंदा हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेड़ो ॾींहं जो ॾिसंदा हा तेड़ो राति जो ऊंदाहीअ में ॾिसंदा हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म खे पाछो होई कोन को मुझे मुस्तफा जे जिस्म ते मख कॾहिं कान रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाद भी कादरी तू मखियूं पटे बस किन करे मुस्तफा जे गुस्तान के मोहन के त मखियूं पट न पियो अल्लाह सलाह शरीफ पर बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मोहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि अरे मोटिया हदीस मिशकात शरीफ फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो आशिक पतंग परवानो फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में आयो हां महबूब मुस्तफा चौपाई जे मथा आराम में आहिनि मुझे महबूब के गाढ़ो लिबास आ चंदी कुन सा हज़रत जाबिर तो फरमा त 14 तारीख जो चंद्र आसमान जे अंदर मस्ती तो करे सुभान अल्लाह वा 14 तारीख मस्ती हुंदी है न चंद्र हज़रत जाबिर बिन समरा अल्लाह तआला नु तो फरमाए मुझे ईमान जी के वजन कयो हकी तोर शुरू करे नहीं केड़े फैसले में पेजियो केड़े में सही चीज मां जो फैसलो पियो कयां त आसमान जो चंद्र सुहिणो आहे या मदीने जो चंद्र सुहिणो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो चिबो चुचो मुझे मुस्तफा ते एतराज़ करण वारा त हदीस कान थी आहे सोचो विचार कयो शिकल ॾिठी अथव हिन में जेके मुझे मुस्तफा ते एतराज़ हज़रत जाबिर बिन समरा अल्लाह तआला नु फरमाए तो मां कंहिं वक़्त में आसमान जे चंड ॾे ॾिसां थो कंहिं वक़्त में मां मदीने जे चंड ॾे ॾिसां थो फैज़ा हुव अहसनु इंदी मिनल कमर ए लफ़्ज़ान हदीस जा फरमाए तो मां इहो वज़न कंदे फैसलो कंदे जॾहिं आसमान जे सिज जे चंड ॾे निहारे मुंहिंजे मुस्तफा जे चंड ॾे ॾिठुमि मदीने जे चंड जे मुंहं ॾे ॾिठुमि त मुंहिंजे मदीने वारो चंड आसमान जे चंड खां सुहिणो हो हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं वक़्त में
पायखाने में वेंदा हा, कज़ा हज जे वास्ते बैतुल खला जे अंदर वेंदा हा। बीबी शांति फरमाद मां कोशिश कंदी हुअसि मुस्तफा जो फुदरात मुबारक सां मां अंदर वेंदी हुअसि, रुगो उन जाइ ते मुश्क जी धप हूंदी ऐं जे भंगी 4 ॾींहं न अचनि त कंडारो बि हरक थी वञे। ॻाल्हाए न सही आराम हुजे प्यारे मुस्तफा। अरे मुंहिंजे नबी अलैहिस्सलाम जा फुदरात मुबारक पाक आहिनि। नबी अलैहिस्सलाम सिंगी हणाई आ, रत सिंगे जे अंदर आ, असहाब खे फरमान सां ॿाहिरि आ रहिया हुजे हा को हिन वक़्त वारो धारे जे हाणे ॿाहिरि निकितो सही फैसलो कईसीं, ॿाहिरि निकिरी पी छॾी, ॿाहिरि निकिरी मोटी आयो। नबी अलैहिस्सलाम फरमा तर तुम बारो केॾा की किसी पी छॾियुमि। पोइ छा ॾिठी, चईसीं मुश्क खां खुशबूदार हो, माखीअ खां वधीक मिठो हो। नबी सईदो फरमा त वात न थो, नबी सईदो फरमा त रब करीम तुंहिंजे मथां जहन्नम जी बाहि आराम करे छॾी। बुलंद आवाज़ सां सलाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। अबू बकर सिद्दीक़ से मुस्तफा जे शान जो चरियो आ। अर्ज़ कईसीं मूंखे बि दुनिया मां 3 शयूं वणियूं आहिनि। नबी सी फरमायो त कहिड़ियूं? अर्ज़ कईसीं मुंहुं मुबारक हुजे तो मोहम्मद करीम जो, अखियूं हुजनि अबू बकर सिद्दीक़ जूं, जेको तुंहिंजे दीदार में मज़ो आहे दुनिया जे कंहिं शइ में मज़ो कोन्हे। अबू बकर सिद्दीक़ ॿियो चईसीं तुंहिंजी कचहरी हुजे मां गुलामी पियो ॾियां, जेको तुंहिंजे हुक्म में उथां विया पियो त जेको तुंहिंजे कचहरी में मज़ो आहे त दुनिया जे कंहिं शइ में मज़ो कोन्हे। अबू बकर सिद्दीक़ दुनिया मां कहिड़ी शइ वणी अथई? चईसीं अल्लाह सी लखा रुपया जे जबल पहाड़ सोना करे ॾे, जेको तुंहिंजे मथां घोरूं पियो घोरियां, जेको तुंहिंजे मथां घोरण में मज़ो आहे त दुनिया जे कंहिं शइ में मज़ो कोन्हे। नबी अलैहिस्सलाम फरमायो त दुनिया में जंहिं बि असहाब मुंहिंजे मथां मुंहिंजे दीन जे मथां जेके थोरा कई सभई लाथमि, पर अबू बकर सिद्दीक़ ने बुढ़ड़े हुए एहसान कया मुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे दीन जे मथां, जो दुनिया में का शइ कान हुई जेको अबू बकर सिद्दीक़ जे एहसाननि जो मुक़ाबिलो करे। रब करीम खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला क़यामत जे मैदान में मुंहिंजे पोढ़े सिद्दीक़ अकबर जी पारत ॾेई। मक़ाम त ॾिस न अथई जवान। हज़रत अमीर उमर साईं बि उथियो साईं, हुन चयोसीं मूंखे बि दुनिया मां 3 शयूं वणियूं। नबी अलैहिस्सलाम फरमायो त कहिड़ियूं शयूं वणियूं अथई साईं? मूंखे इहा शइ वणी आहे त मां इशाअत इस्लाम जी कयां, दीन जो झंडो खणा। हिननि त साईं दुनिया खे मुशरिक बनाए छॾियो। अड़े 62 रुपी उहा मुड़ुस माण्हू थियो न साईं, हुननि खे कलमो पढ़ायो जेके 100 पीढ़िया काफ़रनि जणिया टोड़। हा साईं, अड़े न बुत खान खे साईं बुत भञो, अड़े ने माईअ खे वञी को कलमो पढ़ायो त हिंदुस्तान मुस्लमान थी पए न, त बसि मुल्क पता थी वञे, मामिलो साफ़ थी वञे। ग़रीबनि जे पुठियां, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे पुठियां, जे मुस्तफ़ा जे आहे तोखे दीन जो सबक़ मिलियो, बेगुणो न थी। हाज़ी इशाअत इस्लाम जी कयां, ॿियो जेके ज़ालिम आहिनि तिन खे मां ख़तम कयां, 2 ॻाल्हियूं, टियों अदल ऐं इंसाफ़ कयां। हा साईं, जे पंहिंजे पुट फारूक आज़म पुट जे मथां ज़िंदारी लॻाए, वाह वाह फारूक आज़म। नबी अलैहिस्सलाम तो फरमा त क़यामत जे मैदान में अव्वल मन युसल्लिम अलैहि रब उमर बिल खिताब। नबी से तो फरमा त क़यामत जे मैदान में पंहिंजे कुदरत जे ज़बान सां पहिरियां क़यामत में जंहिंजे मथां सलाम वराईंदो अल्लाह से, उहो अमीर उमर हूंदो। सलाम कौल उमर वाह वाह, ॾाढो गंदी नहीं शान आहे फारूक जे आज़म। दफ़े हज़रत महबूब सुभाणे गौसे पाक जे घर मुबारक में चोर थो अचे, फ़कीर जे घर में छा हूंदो, घणे ढूंढी को गौसे पाक तो सुजा गोबर जी भली हो चोर पंहिंजी दिलड़ी ख़ुशि करे वञे। जंहिं त बि तहज्जुद जो टाइम थियो थी गौसे पाक उथियो आहे, चोर जो ॾिठई त धणियूं चांद भॻो, पंहिंजे ख़लीफ़े खे चईंदे गौसे पाक जे दरवाज़े ताईं खाली वञे। मुरीद अर्ज़ कयो ख़लीफ़े खे, पोइ छा कयूं? चई वठी ॾीस। वठी जो आहे त हो त पियो साईं रुॼे हाणे त सिर जो भाड़ी चोर साईं ॾाढो मुड़ुस माण्हू आहे, भाॼियुनि जे हथां थो वञे, भाड़ियो कोन्हे भाई आहे न साईं। ॻाल्हि इहा ॻाल्हि तव्हां बि सम्झंदा हूंदा। चोर हुन साईं भाॼियुनि खे हथ अची वियो त अहिड़ो भाड़ियो ॿियो कोन्हे। हाणे साईं जो मोटी आयो त हिन सम्झो था मोचड़ा खाई विया। हज़रत महबूब सुभाणे गौसे पाक अल्लाह ताला ने फरमाया पंहिंजे ख़लीफ़े खे थो त फलाणी जाइ ते कुतुब जी जाइ ख़ाली करे थी आहे, उन जाइ ते भर्ती करे छॾीस। अड़े आयो त चोर आहे, वञे त कुतुब आहे।
अरे कुनहर तो मी का लियाकत हुजे कुवत हुजे का नज़र करके के रंग त ख़बर पए न सही तूं पाण ॾी भींग दई को ॿियनि खे छा रंग ॾींदो ख़ुफ़्तरा ख़ुफ़्त के को न बेज़ार तूं तो पियो आहे हाँ सही गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु हा सही 11 साल रातनि जा 40 साल झंग में 3 साल वणनि जे पननि ते ॾिसो न सही रब जी जान सही दुनिया जो मुख्तियार कारी जान ॾुखियो आहे पर सही वाहिदुल क़हार जो को कायनात जो रब वारी जान सही ॾाढो ॾुखियो आहे हज़रत भाई अजीज बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फजर जी नमाज़ शैतान जो थारिस न थे अरे शैतान आहे असांजे कान मुड़सनि जे अॻियां भाड़ियो आहे हिकिड़ो शख़्स हो वीचारो सो नमाज़ पढ़ंदो मस्जिद में हुनजी मोहबत हूंदी मस्जिद जी नबी साईं तो फरमाए त क़ल्बु मुअल्लिकुन बिल मसाजिद बुखारी शरीफ हदीस आहे नबी साईं तो फरमाए जंहिंजी दिलि मस्जिद सां ॻंढी पई आहे क़यामत में अर्श अज़ीम जे पाछे जे हेठां हूंदो मकान ॻाल्हि ई कान्हे काथे ॻाल्हि ई कान्हे तरह किथां खणी गंढ कजां झंडा कूंडा डंडा मकान अनल मसाजिद लिल्लाह अल्लाह जो फरमाए मुंहिंजूं आहिनि मस्जिदूं मुंहिंजूं क़ुर आहे साईं हिन जी मोहबत हूंदी साईं मींहुं वसी पियो पुटनि खे चई बाबा सोमानी नमाज़ जी बांग आई आहे मूंखे छॾे अचो मस्जिद जी बाबा तूं पोड़ो हिकिड़ो मींहुं गप लॻी पियो भॼी का टंग छॾ असांखे मां केरु असांजो बि सिर वञे इहो वीचारो लठी खणी निकितो धिको आयोसीं अलाह अकबर वरी ॿियो धिको आयोसीं अलहमदुलिल्लाह वरी टियों धिको आयोसीं सुभान अल्लाह ॾिठे हिकिड़ो जवान आहे डोड़ंदो पियो वञे चढ़िया तूं केॾां थो वञी चईं मां मस्जिद न मां पुटनि खे चयमि कोन हलिया चई मुंहिंजे कुल्हे ते चढ़ खणी हलाए वञी लाथई मस्जिद जे दरवाज़े ते पुछे बा तूं केरु आहीं दुआ कई चईं मां आहियां शैतान अड़े भाड़िया पोइ तूं त मूंखे मस्जिद खां मोटाई चई तूं वे मटिजी तोखे हिकिड़ो धको आयो चई अल्लाह अकबर अल्लाह सिंधियूं कान महलात जन्नत में ठहराई वरी आई ॿियो धको चई सुभान अल्लाह त ॿी महलात वरी टियों धको चई अलहमदुलिल्लाह टी मूं चयो त जन्नत सभु ही वारे वेंदो केरु मस्जिद में त पहुचायांसि अहिड़ो बुज़ुर्ग पंहिंजी ॻाल्हि खे ॾिसी हिकिड़ो शख़्स आहे ॾंडो डोड़ो मज़बूत आहे ॿियानो बि हथ में चीरल आहे रली टुंगर ससि ॿियाने मथां खणो डोड़ंदो पियो हाणे तूं केॾां केरु आहीं केॾां थो वञी हिकु हड़ साण आहे हिकिड़ो लोढ़ो ॾियणो अथई जो ढींगर बि खयो ॿियानो बि खयो अथई चीरल रली टुंगर चीसी मां यहाँ शैतान पोइ केॾां थो वञी तोखे का हार पोइ त करिणो कोन्हे चीसी रलड़ी खई त वेने भागा जेके मिड़े मलाखड़े जा राति जो पतनि जे तासुनि जा सिनेमान जा धिकायल जे किरंदा पोइ रलड़ी विझी मथां ज़ोर ॾारींदो था पोइ सुबुह जो पहर सिज खां पोइ जॾहिं तिलूं मलांग पिचूं अखियुनि में कांव पिया उतारींदासीं पोइ हिन मज़ा टुग अथई चईसीं के ज़ोरीअ भॻा वञनि हा के ज़ोरीअ भॻा वञनि रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाज भी कादरी अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मलजाना मोहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारक व सल्लम अलैहि हासी दुनिया में टे माण्हू चवंदा आहिनि टे शयूं चवंदा आहिनि सिज न उभरे चमड़ो बि चवंदो सिज न उभरे ॾींहं जो अधो थी पवंदुसि ॿियो चंडो जेको सेनिमान जो सटल जो सुबुह जो बाबो हणंदो मोचड़ा हरनि ते उतारींदुमि सिज न उभरे त काने करे ॿी रडी बि मथां विझंदो ॿियो वरी चोर चवंदो सिज उभरंदो त भाॻिया पहुचींदा हणंदमि पादर मुस्लमानो ही आधी राति वारो जेको वक़्तु आहे पोयों हिसो राति जो थी रहमत जो वक़्तु आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए जो तुम पोयों हिसो राति जो थो दे रब करीम पंहिंजे रहमत जा दरवाज़ा हेठि आसमान ते खोले थो छॾे सलाद पढ़ त मार अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना तबीबना मौलाना मरजाना मोहम्मद व अला आलिहि व सहाबी बारिक रब करीम पंहिंजे ॿारनि खे हुकुम थो करे ऐलान थो करे हल मिन साइलिन पंहिंजे कुदरत जे ज़ुबान सां ऐलान थो करे आयो को सवाली पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरे गुनाह माफ़ कयांसि मर्दनि जी माफ़ी घुरे मर्द माफ़ कयांसि दर्दनि जी माफ़ी घुरे दर्द माफ़ कयांसि ऐं तूं किथे आईं बेहद बख़्शिश जा लखे बाब खुलिया जेके जाॻा तन खे ॾाज मिलिया तो न तलब कई विया इनाम हलिया सुते सजण विया कल कान पई शाह साहब से तर्जुमो कयो आहे हिन हदीस मुस्तफा जो सलाद पढ़ मार अल्लाहुम्म सल्ली अला
हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पांजे बादशाह जे ख्याल मियां बीबी बल्कीसा जो तख्त आ जेको 7 किलनि लोहान जे अंदर बंदा जंहिंखे कुर्फ चढ़िया पिया आहिनि 80 गज ढिघो आहे 40 गज मोकिलो आहे 80 मज़ाने जो सोने जूं कुर्सियूं आहिनि जेके ज़मरजद याकूत सां जड़ियूं पियूं आहिनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तख्त ते वेठो आहे, कचहरी लॻी पिया, हकीम हुक्मा अमीर वज़ीर वेठा आहिनि, सॼण क़िस्म जा जिन देव परियूं सभु वेठो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सो फरमाए काल या अय्युहल मलउ अय्युकुम यातीनी बिअर्शिहा क़ब्ल अन यातूनी मुस्लिमीन। बीबी बल्कीसा अचे पई थी 3 मेलनि जे पंध ते आ, 3 मेलनि जे पंध ते। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तो फरमा त केरु आहे तव्हां मजा जेको बीबी बल्कीसा जो यमन में जायो तख्त खणी अचे, पर बीबी बल्कीसा 3 मेलनि जे मुफ़ासिले ते उहा पहुचे न त तख्त जो लखा वज़न टन मण जंहिंजो वज़न हुजे सही लख टन मण, हाँ उहो तख्त ना बीबी पहुचे ई न त मूंखे अॻे पहुचाए। काल इफरीत मिनल जिन अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मकामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन। इफरीत हिकिड़ो देव जिन वेठो आहे, उन चयोसीं तुंहिंजी मजलिस हींअर 8 चांद या 9 चांद 12 ताईं तुंहिंजी मजलिस हलंदी आहे, अञा तुंहिंजी मजलिस बरख़ास्त थींदी कान त इहो मां अर्श तो वॾु खणी ईंदुसि, इहो तख़्त खणी ईंदुसि। पर वइन्नी अलैहि लक़वियुन अमीन आहे, हा लुच देव पर मां अमानतदार आहियां, वो झीर बि न पवंदो तख़्त में। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए त या देर आहे, अञा तक तख़्त खपे, ॿुध न साईं, अञा तकिड़ो। قال الذي عنده علم من الكتاب انا اتيك به قبل ان يرتد اليك طرفك فلما راه مستقرا عنده قال هذا من فضل ربي ليبلوني اشكر ام اكفر فمن شكر فانما يشكر لنفسه ومن كفر فان ربي غني كريم। سبحان الله। कुरान आहे साईं, मता सुभाणे एतिराज़ कयो अथई। उते वेठो होसीं हिकिड़ो इंसान, हे वीचारा चोरी सॼी चवंदे उहो त देव हो खणी आयो, माण्हू थोरो ई खणी आयो। काल الذي عنده علم من الكتاب, अल्लाह साईं ज़िक्र पियो थो करे त उते हिकिड़ो इंसान असहाबी हो सुलेमान अलैहिस्सलाम जो, जंहिंखे इल्म हो किताब जो साईं, हा साईं, उन चयो साईं तूं अञा हीअं हेठि निहारे, हीअं न कंदे अखि हीअं करे ऐं हीअं न कंदे त अॻे तख़्त थो जॻा। क़ब्ल अन यरतद इलैक तरफ़ुक, तूं आसमान ॾे निहारे हीअं करे अञा अखियूं छिंभंदे कोन त तख़्त थो जॻा जे पवंदो। फलम्मा राहु मुस्तक़िरन इंदहु, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जा मथे निहारे हेठि कंदो न कयईं त बीबी बल्कीसा जो तख़्त सुलेमान अलैहिस्सलाम जे अॻियां अचे पहुतो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो मुसलमानों सुलेमान अलैहिस्सलाम के अल्लाह साईं ये सुलह ॾिनी, बादशाही ॾिनी। अरे जंहिंजे हुक्म सां जेको असवाब आहे सुलेमान जी कुवत अञा निराली आहे, अञा अखि चिंबमी 1000 मेलनि तां हेॾो लखनि टननि वारो अज़ीम जेको वॾो वज़न वारो जेको आहे तख़्त साईं, जंहिं ते 80 कुर्सियूं सोनियूं पियलूं आहिनि, तख़्त पहुची वियो आहे, झीर बि न पियो आहे, सुलेमान अलैहिस्सलाम जे अॻियां पहुची वियो। पोइ जेको सुलेमान अलैहिस्सलाम जो बि सरदार, हा साईं, उनजी कुवत उनजी ताक़त साईं, हाँ। अरे सुलेमान अलैहिस्सलाम साईं उन जे तख़्त जे करे बीबी बल्कीसा जो हिकिड़ो असाब हिकिड़े सेकंड जे अंदरि अचे पियो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा महबूब अर्शे मुअल्ला ते पहुचे थो, जिते लखा वरे बि जहाज न पहुचनि, अञा हिकिड़ी घड़ी पूरी कान थी चे, अञा हुजरे जो कड़ो बि लुॾे पियो थो, वुज़ूअ जो पाणी बि वहे पियो थो, मुंहिंजो महबूब सभई सेर करे मके में पहुची रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाद भी कादरी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। वरी सलाह शरीफ पढ़ते
वरी सलाह श्री अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम अलैहि कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा बादशाही जंहिंखे जेतिरी बादशाही दी व तनज़ुल मुल्क मिमन तशा अल्लाह से कंहिंखे ॾींदो कोन्हे ॾींदो आहे त पोइ रुॻो असांखे हा साईं हे मुहदिस मुफ़स्सिर सभु कुझु थी विया बाक़ी मुस्तफ़ा को दीवार के पीछे का इल्म नहीं। अरे खुदा जो कसम देने का पूछो तव्हांजे मदरसनि में जेके किताब पिया आहिनि बुखारी शरीफ़ा मुस्लिम शरीफ़ा इब्न माजाह अबू दाऊद मिशकात शरीफ़ा मोता इमाम मालिक जो अरे उस्ताद ने पढ़ायो तो सीने में पलटल्लासी करे जरी पोइ मूंखे बाक़ी छा था चओ मुसलमानो दुनिया जो दस्तूर आहे न साईं जेकॾहिं कंहिंसां झझ वक़्त जो हुजे कोर्ट मां निकिरी चेंबर में जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हियूं मारे करे सभु को चवंदोसीं के ॻुझ जूं ॻाल्हियूं आहिनि अब आई आहे न साईं ओ मुसलमानो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज वारी रात महबूब मुस्तफा सत्य आसमान ते सदरतुल मुंतहा जिब्राइल से रुकजी वियो हज़ारा पर्दा नूर जा तय करे अर्श मौला ते पहुची ला मकान खे मकान बनाए उन जाइ ते रब करीम सां राज़ जूं ॻाल्हियूं कयईं फरमाए जेके मुझे महबूब जे विच में राज चाकरी मूं रब खे ख़बर आहे मुझे मुस्तफा खे ख़बर आहे सुभान अल्लाह अरे दुनिया जो झझ जे करे कोरट छॾे के चेंबर जे अंदरि के दोस्त सां ॻाल्हियूं करे ते राज ऐं गुझ जूं ॻाल्हियूं आहिनि जेको रब करीम पंहिंजे महबूब खे दुनिया खे छॾ आसमान खे छॾ अर्श मौला खां मथे ला मकान मकान बनाए महबूब सां जेके राज जूं ॻाल्हियूं करे राज न आहे मुस्तफा के पढ़ियो बि न सॼी दुनिया जो उस्ताद बि थियो अनपढ़ियल कोटार तबदार बि नथो थी सघे सॼी दुनिया जो मुल्म उस्ताद थी वियो क़यामत ताईं कलम पिया वञनि महबूब जे इल्म जी कमालियत न थी असीं से महबूब जो इल्म पढ़ूं मुखालिफ़ महबूब जो इल्म पढ़नि अड़े मुखालिफ़ आहिनि पर तॾहिं महबूब जे इल्म खां सवाइ उन्हनि खे चारो कोन्हे को केरु क़बूल ईंदो कोन मां चवां त मुंहिंजी ॻाल्हि आहे त केरु मुस्तफा जी ॻाल्हि आहे त न सलाह श्री बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम अलैहि वरी सलाह श्री अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम अलैहि अल्लाह से जो फरमाता कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा अल्लाह से पंहिंजे महबूब जे ज़बान ते पंहिंजी तारीफ़ थो कराए मुंहिंजा रब तूं सॼी जहान जो बादशाह आहीं हिन मुल्क जो बि बादशाह आहीं हुन मुल्क जो बि बादशाह आहीं तूतिल मुल्क मन तशा ऐसे चवंदा आहिनि अल्लाह साईं खे आहे त सभु कोई ॾींदो कंहिंखे कोन्हे अल्लाह ॾींदो फरमाए महबूब थो फरमाए थी तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जेतिरो मुल्क ॾी वतनज़ुल मुल्क मिमन तशा वरी जेकॾहिं कंहिंखां खसी त तुंहिंजे मथां इतराज़ करण वारी पर कान्हे वतुइज़्ज़ु मन तशा अल्लाह सिधो फरमाए महबूब अल्लाह सिधो फरमाए महबूब जे ज़बान ते त रब मुंहिंजा तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जेतिरी तूं इज़त ॾी वतुज़िल्लु मन तशा तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे तूं ख़्वारी ख़राब करी इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर बेशक तूं रब हर शइ जे मथां क़ादिर क़दीर आहीं अड़े पोइ अल्लाह से जॾहिं हर शइ जे मथां क़ादिर आहे जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए जंहिंखां वणेसि तंहिंखे खसेसि असांजो अक़ीदो आहे पोइ जेकॾहिं पंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिनी असीं ख़ुदा कोन था चऊं हा ख़ुदा जो पुटु नथा चऊं अल्लाह से वहदहु ला शरीक लो आहे पंहिंजे ज़ात ऐं सिफ़तुनि जे अंदरि ख़ुदा जो को मिसाल कोन्हे पर अल्लाह से पंहिंजे महबूब खे मख़लूक़ात जे अंदरि बेमिसाल करे मोकिलियो अथसि अल्लाह से पंहिंजे महबूब खे अण खुड खज़ाना नहीं अड़े सभु खज़ाना ॾेई तॾहिं त दुनिया जो सरदार करे रब करीम ॿिन्ही जहान जो सरदार करे हा साईं असांजो मौज़ू त साईं हो विलायत जो साईं मां तव्हांखे साईं अर्ज़ु कयां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवा साईं ॻहो न चढ़ंदो न हिन जहान जो न हुन जहान जो
ज़मीन जे मथां तूं सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह जी, पर जेसिताणी मुहम्मद रसूलुल्लाह नथो चई तेसिताणी जहिड़ो टिल्लू मल तहिड़ो तूं। फर्क़ कोन्हे से न साईं, पुछो से न साईं न। सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह जी, पर मुहम्मद रसूलुल्लाह नथो चई त मोमिन न आहे। बेईमान रोलो त सी रिसालत थी आहे, अल्लाह साईं खे त दुनिया मञे पई थी, एतिराज़ अथई रिसालत साबित थियो थी ज़मीन जे मथां आहे। जेसिताणी मुंहिंजे मुहम्मद करीम जी रिसालत जी नबूअत नथो क़बूल करी तेसिताणी मोमिन न आहीं। अड़े जंहिं तमी क़बर जे अंदरि वींदे ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा खां सवाइ ॿियो चारो कोन अथई। अल्लाह जा मलाइका दा पुछंदा रब तुंहिंजो कहिड़ो आहे, नबी तुंहिंजो कहिड़ो आहे, दीन तुंहिंजो कहिड़ो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त अञा बि फ़ैसिलो न थींदो। इहे तूं टई पेपर सही ॾी, टई जवाब सही ॾी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त मूं मुस्तफ़ा खे क़बर जे अंदरि आंदो वेंदो। पुछंदा मां तक़ूलु फ़ी हाज़िर रजुल, हिन जवान कान तूं छा थो चईं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया जेकॾहिं मूंखे सुञातई त क़बर खचई न त हाराए वेंदो। सुभान अल्लाह। अरे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त सही मुंहिंजे मुस्तफ़ा ते अंदाज़ सोची सी मुस्तफ़ा खे सही हद खां टुपायो था छॾण से। अरे बाबा तूं भला खणी हद मुक़ररु कर त खणी असीं उन जाइ ते बीहूं। हां से मेराज वारी रात सी जिब्राइल हटिजी वियो, हद मुक़ररु कान थी। हे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त मूं महबूब मुस्तफ़ा खे क़बर जे अंदरि आंदो थो वञे। हर हिकु क़बर जे अंदरि यहूदी हुजे, नसारो हुजे, मुशरिक हुजे, मजूसी हुजे, मुस्लमान हुजे, मोमिन हुजे, केर बि हुजे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त मां क़बर जे अंदरि आहियां, क़बर जे अंदरि वञां थो। पोइ हिकिड़े घड़ीअ जे अंदरि दुनिया में घणा अथई मौत था थियनि, लख सही हिकिड़े मिंट जे अंदरि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए मां गुंबद ख़िदरा जे अंदरि बि आहियां, सुवालनि जा सुवाल बि पूरा कयां थो, सलात सलाम जे जूं रहमतूं बि उन्हनि जे मथां मोकिलियां थो। महबूब तो फरमाए सॼी दुनिया जे क़बरुनि जे अंदरि बि आहियां। करे लेखो साईं, साहब ॿुधायो न छा थो मुस्तफ़ा खे चई थी हदीस आहे नबी अलैहिस्सलाम एतिराज़ तूं कहिड़ो कर। नबी अलैहिस्सलाम जी हाज़िर नाज़रत ते एतिराज़ थो करी। अरे ओ कालल्लज़ी इंदहु इल्मु मिनल किताब, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे दरबार में बि वेठो आहे। चएसो न आती कभी मां तोखे आणे ॾींदुसि, आणींदो हो जेको वेंदो। वियो बि आहे साईं, वियो बि तख़्त बि आंदई सुलेमान अलैहिस्सलाम जे दरबार में बि वेठो आहे। अरे जंहिंजे करे उहो वेठो आहे तख़्त बि आणे थो, मुंहिंजो मोहम्मद करीम गुंबद ख़िदरा जे अंदरि बि आहे, दुनिया जे क़बरुनि जे अंदरि बि फ़ैसिला पियो थो करे। रब करीम जी मर्ज़ी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुस्तफ़ा के अल्लाह से अता करे। सलाह रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाज भी कादरी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। आसे कब्र जे अंदर तक हो कोन चढ़ियो चढ़ंदो से मुस्तफ़ा खां सवाइ। अरे क़यामत जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाइ गहो कोन चढ़ंदी। ॿुधी छॾ से अन अव्वल नास खुरूजन इज़ा बोसु, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त पहिरीं पहिरियां गुंबद ख़िदरा क़बर अनवर मां मोहम्मद करीम क़यामत जे मैदान में से कहिड़ी सूरत में कुंतु इमाम नबी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त क़यामत जे मैदान में नबीअनि जो इमाम हूंदुसि, व ख़तीबहुम व शफीहुम, मां नबीअनि जी ख़िताबत कंदुसि, नबीअनि जो बि मां मुस्तफ़ा सिफारिशी हूंदुसि, नबीअनि जो। अरे असीं त ज़ाती गुनाहगार। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त क़यामत जे मैदान में ईंदुसि, मकाम महमूद से नूरानी मिंबर हूंदो, मुस्तफ़ा जे विहण जी जाइ हूंदी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे शफ़ाअत जी जाइ हूंदी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए जॾहिं नाम थींदा त मां मुस्तफ़ा उमेदवारो कंदोसांसि, जॾहिं क़ैद में वेंदा मां मोहम्मद करीम छॾाईंदोसांन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वान मुबशिरुहुम ज़बान से बि से तो फरमाए जॾहिं चुप थी वेंदा हिसाब किताब में किरी पवंदा, बिशारत ॾियण वारो मां मोहम्मद करीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाया त शफ़ाअत जूं कुंजूं सलाह शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। अरे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमा दे ताज से सब शफाअत जा झंडा मूं मोहम्मद करीम जे हथ में हूंदा।
नबी अलैहिस्सलाम तो फरमाता शफाअत जो झंडो मुस्तफा जे हथ में हूंदो अड़े तू असी त किना को जायूं पर असी हदीस मिशका शरीफ जी नबी अलैहिस्सलाम तो फरमाए आदम अलैहिस्सलाम का वठी सारूल्लाह ताईं नबी से तो फरमाता सब नबी मुस्तफा जे शफाअत जे झंडे जे रहूं नबी सुभान अल्लाह वही तो विचारणा से अच्छा दवा जन सा पतो पए कोन तो हां से तारीफ से नबी अलैहिस्सलाम ही था कि उसी पांजे पीर ॾाढी दुकान था कि सही खुदा न था चऊं से हां से खुदा जो बच्चो न था चऊं से अल्लाह साईं बेमिसाल आ पांजे ज़ात में सिफात जे अंदर रब करीम जी ज़ात बेमिसाल आ पर सही दुनिया जे अंदर मखलूक आ जे अंदर रब करीम पांजे मोहम्मद करीम के बेमिसाल पैदा कयो आ अरे दुश्मन केतरी भी कोशिश करे पर मुझे मुस्तफा जे शान के हटाए न तो सके घटाए न तो सके जे जे शान के अल्लाह सही बुलंद कंदो ते जे शान के केरा जो हटाए सके युरीदून लियुतफिउ नूर अल्लाह बिअफवाहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलो करहल काफिरून अल्लाह से तो फरमात मुझे महबूब जे नूर के विसाण जी मके जा कावर फूकू ने कोशिश था कर पर अल्लाह से तो फरमात मां मुस्तफा जे नूर के काबिल कंस अरे उन्हें महबूब मोहम्मद करीम जैसे ही कुवत ही शान के अबू जे जड़े हस्ती से घटाए न सकी से बदर वाली लड़ाई जे अंदर से पुछड़ो थी मुंह से सलाद पढ़ मार दो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद वअला आलिहि वस्सहाबी व बारिक वसल्लम अलैहि बदर जी लड़ाई से मस्त लगी पई हजरत अब्दुल्ला सगोर आया बियो सहाबा फरमाए सो तरारन जा चिलका लगा पिया आहिनि बदर जी लड़ाई मस्त लगी पई आ हिकिड़ो नौजवान आ बचड़ो मुंहिंजे कन में अची चईं त अबू जहल किथे आहे हज़रत मुआज़ नालो अथसि अञा मूं हुनखे पुछो त बाबा तूं छाजे कान सो अबू जेल जो पुछी जे मूंखे ख़बर पई त नबी अलैहिस्सलाम जी शान जी गुस्ताखी कंदो हो मुंहिंजे महबूब खे ईज़ाईंदो हो मूं रब करीम सां वाइदो कयो आहे अबू जहल जेकॾहिं मूंखे हथ ईंदो या अबू जहल खे जहन्नमी मोकिलींदुसि या मुस्तफा जे शान तां पंहिंजे सिर खे कुर्बान करे ये साहब नबी अलैहिस्सलाम जो तो फरमाता अञा मूं हिन जी ॻाल्हि पूरी न कई त मोहब्बत नाले नंढड़ो सो नौजवान सहाबा मुस्तफा जो मूंखे कन में चई चाचा अबू जहल किथे आहे ॿई ॿार आहिनि पुछ मां छो थो पुछी जे मूंखे ख़बर पई आहे त मुंहिंजे शान मुस्तफा जे शान में गुस्ताखी कंदो हो मुंहिंजे महबूब खे मके जे अंदरि तकलीफ़ूं ॾिनियूं ऐं मूं ख़ुदा सां वाइदो कयो आहे त अबू जहल मूंखे मैदान में थींदो या अबू जहल खे जहन्नमी मोकिले छॾींदुसि या मुस्तफा जी शान तां कुर्बान थी वेंदुसि ओ मुसलमानों ही नबी अलैहिस्सलाम जो साहब तो फरमाए अञा ये गालियूं पियूं थियनि अबू जहल चवनि जो मूं इशारो कयो मान ते हुआ ही फरमाए तो साहब नबी सही जो तञा मूं इशारो ई कोन कयो त बाज़ वांगुरु लामारो ॾींदे ठक जा तरार थी त अबू जहल ढेर लॻी सुभान अल्लाह सुभान हा सही अल्लाह सही जो शान मुतकब्बिर ऐं हठीले खे तमामु ज़ईफ़ जे हथां माराईंदो आहे निमरूद खे खणी लठनि सां माराया कुआरनि सां बंदूकुनि सां हाणे मंजड़े मच्छर जे हथां फिरौन खे खणी पादर हणाए हूअं माराए हाणे दरिया में ॿोड़ी ॾाढी पटाराए माराए पियो अलाह साईं आहे शदाद से हो बिस्त ठारायो अञा हिकिड़ो पेर अंदरि ॿियो ॿाहिरि आहे त रूह कब्ज़ थी वियो अबू जहल खे जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ मारे हा शेर खुदा अस्तुल्लाहुल गालिब मारे हा फारूक आज़म मारे हा त चवंदा त साईं हे दिलेर से बहादुर वॾा जर्नेल आ मुस्तफा जे लश्कर जा इन चीफ कमांडर आ बरी बरी फौजन जा अॻुवाण आ हिननि जी कुवत ई ताक़त ही अल्लाह साईं जी बेनियाज़ी आ ओ मुसलमानों ॿुधी छॾ साईं तूं भली ज़ईफ़ सम्झ तूं सभु कुझु आहीं असां क़बूल था कयूं पर साईं नबी अलैहिस्सलाम जी गैरत तव्हांखे केराईंदी पई ॿुधी छॾ हे मुस्तफा जी गैरत आहे केरंदो अबू जहल सही जेकॾहिं को बहादुर मारे हा नबी अलैहिस्सलाम जो सा अबू बेदा मारे हा सैफुल्लाह खालिद बिन वलीद मारे हा दुनिया चई बहादुर जो मुक़ाबिलो थियो पर दुनिया अबू जहल खे थुकूं थी हणे त बेईमान तूं तो पाण खे हेॾो बहादुर 10-12 साले जा ॿार ॾहनि तुंहिंजे तरार तोखे टुकर करे नारे तकबीर नारे तकबीर नारे रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाद भी का अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना
मौलाना मलजाना मोहम्मद वाला आलिही व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। हाँ से अकरम जा मुसलमान न थियो अबू जहल जो पुटरा उन्हें के खबर पई त मुझे बाबे के ढेर करे छड़ियो थन। ढेर थियो से हिकड़े ला मारे दा हिकड़ी तरारे दा मेदा पियो आ से पासीरो से जेको चए पियो सी नबी अलैहि सलात वसलाम खे तो जबलन जे मक्के शरीफ जे जबलन पहाड़ में तुझे खुदा जी ताकत न है जो अबू जहल के मारे सके। बुधन सही पर जॾहिं सी रब वठे पियो न सही नौजवान सी नंढड़ा ॿारड़ा ढेर करे छॾियो। नबी अलैहि सलात वसलाम तो फरमाए त सब के नबी जी उम्मत में फिरौन आ मुझे उम्मत जो फिरौन अबू जहल एडो तक मुतकब्बिर हो जंहिं वक़्त में बदर वारी लड़ाई फतह थी न थी नबी अलैहि सलात वसलाम फरमाया त अबू जहल ॾिसो त किथे आ। हज़रत अब्दुल्ला सगोरो फरमाए थो त मां जेके खूह बदर जा उते ढेर लॻा पिया पासनि सां ॾिठुमि त अबू जहल जो जनाज़ो पियो आहे कुते जो जनाज़ो पियो आहे। पोयां पसा अथसि मूं वञी लत ॾिनी मां सीने ते जी बकरार जा पुट तोखे ख़बर आहे त कंहिंजे सीने ते थो लत ॾी। ॿुध न साईं मरण ते जी मूं तरार कढी ऐं हिन जे सिरी कपड़े जी कोशिशि कई त सिरी मुस्तफ़ा जे दरबार में खणी वञा त मूंखे चयईं त मुंहिंजे सिरीअ खे मुंहिंजे धड़ सां लॻाए खपे त मुस्तफ़ा जे दरबार में मुंहिंजी सिरी ऊची ॾिसण में अचे। अहिड़ो अचीलो साईं अहिड़ो मुतकब्बिर साईं इन्हनि जे मुक़ाबले में रब करीम मुस्तफ़ा खे पियो मोकिले मके जे सख़्त मिटीअ मां ॻोहियल आहिनि साईं सख़्त मिटीअ मां महबूब खे अल्लाह से मोकिले पियो थो। अड़े तूं जेकॾहिं कंहिंजे मुक़ाबले बि लठियूं कुहाड़ियूं ताक़तदार ॾिसो पंहिंजे मुस्तफ़ा खे अल्लाह से ख़ालीअ ते मोकिली छॾियो साईं। इल्म बि कोन ॾिनई हा साईं इल्म ग़ैब जो बि ॾिनई कुवत बि ॾिनई ज़र बि न ॾिनई ताक़त बि ॾिनई फ़ौज बि ॾिनई फतह बि ॾिनई कुझु ॾिनई मुस्तफ़ा खे मोकिले छॾियो। अड़े केॾो न ज़ुल्म आहे अहिड़ा मुतकब्बिर हटीला जिन जे मुक़ाबले में मुस्तफ़ा हा साईं अबू जहल अहिड़ो हटीलो आहे जिन मुंहिंजे सिरीअ खे मुंहिंजे धड़ सां लॻाए खपे लॻाए त मुस्तफ़ा जे दरबार में मुंहिंजी सिसी ऊची नज़र अचे ऊची सरा शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफ़ीअना हबीबना मौलाना मलजाना मोहम्मद व आलिही व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। हाँ से नबी अलैहि सलात वसलाम से यतीमा अड़े मुआशरो मक्के शरीफ जो कहिड़ो आहे जेको ने ते इल्म हुजे तहज़ीब हुजे बस फिल उम्मीन रसूल अल्लाह सिंधो फरमा मूं अड़ पढ़ियल में मुस्तफ़ा के न जे पढ़ियल हुजनि हा त चवंदा फलाणे स्कूल में पढ़ियो साईं हिकिड़ी हणनि हा केरु साईं हुनखे चया चवण वारी त पर आहे कान का साईं को ब ख़ुदा कयो वेठो आहे तॾहिं बि केरु कोन थो पुछे जेकॾहिं को दीन जे ख़िलाफ़ आहे तॾहिं बि केरु न पुछे थो क़ुर करीम ते इतराज़ आहे तॾहिं बि केरु हुनखे कोन थो चए हे जेकॾहिं उन में को मुआशरो सही हुजे हा इल्म हुजे हा के कॉलेज हुजनि हा त ठका ॾेई छॾनि हा फलाणे कॉलेज में मुस्तफ़ा पढ़ियो हा साईं बस फिल उम्मीन रसूल अल्लाह से तो फरमा त मूं अड़ पढ़ियल में चइबो कोन जी अणपढ़ियल सां पई आहे हा साईं अणपढ़ियल आहिनि साईं काबे जे अंदरि जेके लात ऐं मनात सोने ऐं चांदीअ जी ज़मरजद ऐं याकूत जा हीरा जवाहर जो ते बुत ठाहियो वेठा आहिनि पर मुंहिंजे महबूब जॾहिं मको फतह कयो नबी अलैहि सलात वसलाम जे हथ में छड़ी आहे अड़े उहे बुत जिन खे हेठि तमामु संगमरमर सां हेठि हुननि जे पेरनि खे महकुम कयो वियो आहे जेके तमामु मज़बूत कयो आहे पथरनि सां हुनखे मज़बूत कयो आहे मुंहिंजे महबूब चवंदो पियो त जाल हक़ वज़ाकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका मुंहिंजो महबूब आहे त पढ़ंदो वञे छड़ीअ जी जेका त पलांद टुकरी हणंदो वञे त बुत ते ढेर थींदो वञे शान आहे मुंहिंजे प्यार ढेर थींदो वञे ढेर नबी अलैहि सलात वसलाम जबल जे मथां चढ़े पियो अबू बकर सिद्दीक़ गॾु आहे फारूक आज़म गॾु आहे उस्मान गनी गॾु आहे नबी अलैहि सलात वसलाम पेर रखियो नबी अलैहि सलात वसलाम पेर रखण सां ई जबल जेको आहे सो ॾकण लॻो आहे नबी सिधो फरमाए त ओ जबल मुहकम थी मज़बूत थी हिकिड़ो नबूवत जो पेर अथई ॿियो ॿिनि शहीदनि जो पेर अथई सुभान अल्लाह सुभान अल्लाह शहीदनि जो अमीर उमर उस्मान गनी शहीदनि जो पेर सलाह शरीफ से बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफ़ीअना हबीबना मौलाना मलजाना मोहम्मद व आलिही व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। अड़े ग़ुज़वा खंदक जे अंदरि जेका खाही मदीने पाक जी खोटरी पई वञे उन में हिकिड़ो एॾो वॾो पत्थर आहे जेको खोटो न पियो थिए बहादुर शेर खुदा अस्तुल्लाहुल गालिब जहिड़ो बहादुर कोन्हे फारूक आज़म जहिड़ो बहादुर कोन्हे जंहिंजे हक़ सां दुनिया ॾके पई थी दुनिया खोलियो तवारीख़ुनि खे अड़े मुस्तफ़ा जो निरालो शान आहे
पर मुझे मुस्तफा जा गुलाम जिनते मुस्तफा जी निगाहे करम थी फारूक आज़म जे वास्ते यहूदी लिखन था तो बाकी 10 साल जेकर अमीर उम्र जी हयाती हुजे हां तो दुनिया जे अंदर यहूदी जो बच्चो न रहे। नारे तकबीर, अमीर उमर साईं आयो आ नबी अलैहिस्सलाम जे दरबार में महबूब साईं बकर सूरत जो तर्जुमो अमीर उमर साईं के पढ़ाई 12 साल। हाँ साईं महबूब जड़ो उस्ताद फारूक आज़म जड़ो ज़की ज़हीम शागिर्द 12 साल इल्म मुस्तफा जो। अमीर उमर साईं नबी अलैहिस्सलाम के अर्ज़ कयो साईं मां तुझे दर जो गुलाम आया मूं गुलामी दिनी आ तो नबी अलैहिस्सलाम कंहिंजे अॻियां गोॾा भञी फरही खणी सबक न वरतो अथई। निगार मन हाफ़िज़ दीवान हासिल निगार मन के बिमक्तब न रफ्त वो खत न नविस्त बिगमज़े मसाला बहुत सद मुदर्रस शुद जदो मुझो महबूब हुआ जो करे फरही खणी मस कलम खणी के उस्ताद जे जा गोॾा भञी न वेठो पर मुझे महबूब जे रुगो अखि जी नज़र पइजी वई त कई आलम बनाए छॾी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शाना से मुझे प्यारे मुस्तफा जो। अमीर उमर से अर्ज कयो तो सही तो कने उस्ताद या गोॾा भञी सबक न वरतो आ। ये दुनिया से जही मसाले जे अंदर मुश्किल में फांसी थी पए महबूब तू उनखे अखियुनि जे इशारे सां समझाए तो छॾी। बैतुल्लाह शरीफ जी से मक्के जे कुरैशन से तामीरात कराई हजर असद बाहर कढी रखियो हूं सही। हाणे जॾहिं सही तामीरात जो कम पूरो थियो त हाणे बहस हलियो त हजर असद केरु खणी हिन जाइ ते रखे। मरामत पूरी थी हाणे हजर असद रखनि न साईं। कुरैशी खानदान जा के चंसी असांजो हक़ आहे के चंसी असांजो हक़ आहे कुंडी बरदार असीं आहियूं के चंद पाणी पियाण जा असीं हक़दार आहियूं तव्हांजो तरारनि ते सही अहिड़ो ज़मानो हो जो रवाजी ॻाल्हि कान सवे खून थी वेंदा सवे खून। सभिनी से फ़ैसिलो कयो त इहो फ़ैसिलो केरु करे नबी अलैहिस्सलाम मोहम्मद करीम फ़ैसिलो करे। ॿुध सही दुश्मन अबू जहल ऐं उमे पारां फ़ैसिलो था ॾियनि अड़े त ज़ुल्म आहे। अबू जहल खे ख़बर आहे यारफून हु कमा यारफून अबनाहु। अल्लाह फरमाए त मक्के जा काफ़िर मुस्तफा तोखे ईअं सुञाणनि था जो जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खां पुछूं साईं जॾहिं तूं यहूदी आहीं त मुस्तफा खे सुञाती थिए चई थी पुटनि में शक आहे जो ज़ालुनि ते एतबार कोन्हे मुस्तफा में असांखे शक ई कोन हो। न मुंहिंजे प्यारे मुस्तफा जो। अबू जहल फ़ैसिलो ॾिनो त केरु सही अबू जहल जेको बदतरीन दुश्मन आहे मुस्तफा जो। उमे फ़ैसिलो ॾिनो मके जे सभिनी कुरैशन फ़ैसिलो ॾिनो ही केरु फ़ैसिलो करे अमीन केरु थिए थी मिठो मोहम्मद करीम थिए। अड़े दुश्मन मुस्तफा जो इल्म ऐं अमानत ऐं फज़ीलत क़बूल पियो करे दुश्मन क़बूल पियो करे। नबी अलैहिस्सलाम जे दरबार में फ़ैसिलो वियो। नबी अलैहिस्सलाम जो नचनि था पाण फरमान था त चादर विछायो चादर विछाए हजर असवद खे विच जे अंदरि रखियऊं। नबी से फरमाए जेके सनादीन कुरैशिन जा सरदार आहिनि सभई चादर में हथ विझो। ॿुध न सही मुंहिंजे मुस्तफा जो फ़ैसिलो ॿुध सही वल हिकम अनज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत। अल्लाह से पंहिंजे महबूब खे सभु सेखारे छॾियो। नबी अलैहिस्सलाम जेके बि एतिराज़ करण वारा झेड़े करण वारा कबीले जा जेके बि सरदार आ त सभिनी सरदारनि खे नबी अलैहिस्सलाम तो फरमाए त सभई मुंहिंजे चादर जे हथ विझो। सभई सी चादर में हथ विझी जंहिं वक़्त में हजर असवद खे बैतुल्लाह शरीफ जे दरवाज़े ने कुंड जे वेझो आंदऊं त नबी अलैहिस्सलाम हजर असवद खणी उन जाइ ते रखियो वञे। सब सरदार ते कुश्ती आहे ॿुध न सही शान आहे सही। जो फलसफियों से हल नहा और नुक्ते वरू से खुल न सका जो फलसफियों से हल नहा और नुक्ते वरू से खुल न सका वो राज एक कमली वाले बता जा चंद इशारों में। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाद भी कादरी।